नमस्ते मुंहिंजा नाज़रीन, अॼु वरी हिकु दफ़ो सहयोग फाउंडेशन ऐं दूरदर्शन जे तरफ़ां तव्हांजो हार्दिक स्वागत आहे। अॼु हिन महफ़िल में जीअं मूं तव्हां सां अॻिले हफ़्ते वाइदो कयो हो त असांजो महिमान द्वारको खिलनानी साहिबु, जंहिंखे पंहिंजी महारत आहे फॉरेन एक्सचेंज ऐं NRI सब्जेक्ट्स ते, उनखे वरी तव्हां सां मां मिलाईंदुसि। त अॼु असां सां ही वरी मौजूदु आहे मिस्टर द्वारका साहिबु, तव्हांजो हार्दिक स्वागत आहे वरी हिन महफ़िल में। असां तव्हां माल विकियो त पैसा अचण खपनि। हा, सम्झो उहो डिफॉल्टर तो थिए, उहो नथो मोकिले, त पोइ असां अंदरि जेकॾहिं तव्हां रिज़र्व बैंक वधि में वधि हुनखे 3 महीने जी परमिशन ॾींदी हुई, सम्झो उहो भॼी थो वञे त पोइ हाली त इन्फोर्समेंट डायरेक्टोरेट उहो ईअं माना असांखे अंदरि कंदा हुआ, माना सोचींदा त हिन जो ॾोह आहे। अहिड़े नमूने इम्पोर्टर तव्हां माल घुरायो, पेमेंट कई कान 6 महीने जे अंदरि, पेमेंट नहीं का त इहा देश जी बेइज़ती आहे। जंहिं देश में अचे थो पैसा माल अचे थो, माल जा पैसा वञण घुरजनि। त इन करे छा आहे, स्ट्रिक्ट लॉज हूंदा हुआ ऐं इट वाज इनखे क्रिमिनल लॉ चवंदा हुआ, छो जो उनखे पुलिस पावर हुआ इन्फोर्समेंट खे। इन करे आहिस्ते आहिस्ते 1999 में उनखे रिवाइज़ कयो वियो। जीअं ई फेमा 99 अची वियो त उन जे हिसाब सां रिज़र्व बैंक 3 मई 2000 ते 25 फेमा नोटिफिकेशन इशू कया। उहे 25 छा आहिनि? 25 नोटिफिकेशन, उहे जेके 25 नोटिफिकेशन आहिनि, उन हिसाब सां हुन चयो त कीअं धंधो कजे, कीअं तव्हां ॿाहिरि वञो, कहिड़े नमूने तव्हांखे रिटर्न भरणियूं आहिनि, हर का ॻाल्हि उन्हनि 25 नोटिफिकेशन में लिखी वई। जेकॾहिं तव्हां चाहियो त मां तव्हांखे 25 नोटिफिकेशन ॿुधाए सघां। न, जे टाइम त असां वटि तमामु घटि आहे, पर जेकॾहिं 25 ॻाल्हियुनि मां इम्पोर्टेंस के हुजनि 2-3 असांजे दर्शकनि खे ॿुधायो त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे। न, 25 ॾिसो न, अॼु कंपनीअ में अॼु जेके हिंदुस्तानी कंपनियूं आहिनि त उहे जेकॾहिं चाहिनि त ॿाहिरां बि फॉरेन एक्सचेंज बारो करे सघनि थियूं, त उनखे असां चवंदा आहियूं एक्सटर्नल कॉमर्शियल बारो। जेके हितां जूं कंपनीज़ आहिनि उन्हनि खे फंड्स खपनि त फॉरेन मां कंहिंखां बि वठी सघनि था, ऐं इंट्रस्ट जेको आहे, छो जो ॿाहिरि जेको इंट्रस्ट आहे तमामु घटि आहे, त असां हिननि खे चयो आहे त भई लाइबोर रेट जेको 0.75 आहे प्लस 300 बेसिस पॉइंट, त हुनखे 4% या 5% ते उन्हनि खे एॾो पैसा मिलनि था। उन जे लाइ असां चयो आहे त $750 मिलियन अंडर ऑटोमेटिक रूट तव्हांखे ॾिना वेंदा। $750 मिलियन। त अहिड़े नमूने वरी असां चयो आहे त हिंदुस्तानी जेकॾहिं रुपीस ॿियनि कंपनियुनि खे बारोइंग्स में ॾियनि, या कंपनी NRI खां वठनि थियूं या इंडिविजुअल NRI खां वठंदा आहिनि, हिते जेको प्रॉब्लम आयो आहे त घणे भाङे असांजा हिंदुस्तानी जेका वायलेशन था कनि फेमा 4 जी, त उन में छा आहे, जो इंडिविजुअल जेके NRI आहिनि उहे कंपनियुनि खे लोन था ॾियनि हिंदुस्तान में। न, इहा पाण सुठी पॉइंट तव्हां खईं कि NRI जेकॾहिं हिते व्याज ते पैसा ॾियणु चाहे त उहो कहिड़े नमूने ॾेई सघे थो? माना कंपनीज़ खे न ॾे? बिल्कुलु न, इंडिविजुअल्स खे ॾेई सघे थो। ऐं उन में व्याज केतिरो वठी सघे? व्याज जेको आहे सो रिज़र्व बैंक जे हिसाब सां बैंक रेट हर बैंक जो अलॻि आहे, पर जेको रिज़र्व बैंक तय करे थी उहो बैंक रेट चवंदा आहियूं। कमर्शियल बैंकिंग रेट न, बैंक रेट चवंदा आहियूं, बैंक जो अलॻि आहे न, उनखे बैंक रेट न चइबो आहे। बैंक रेट उहो ई थींदो आहे जेको रिज़र्व बैंक फिक्स करे सभिनी पंहिंजे ट्रांज़ेक्शन लाइ बैंकुनि सां। उहो जेको बैंक रेट आहे उन खां घणो मथे व्याज चार्ज करे सघे? 2%। माना सम्झो हाणे 7.7 थो हले, जेतिरो 7.75 हले थो रिज़र्व बैंक जेको फिक्स कयो आहे, त हुन में 2% ॿिया मिलाए करे 2% एक्स्ट्रा वठी 9.75 ताईं ॾेई सघे थो। जेकॾहिं वधीक वठे थो? न, वधीक नथा वठी सघो, घटि वठी सघे। घटि वठो, 2% वठो न, 1% वठो। अच्छा,
कंहिंखे पंहिंजे मिट माइट खे लोन बिना व्याज जे बि ॾेई सघे थो? बिना व्याज जे जेकॾहिं तव्हां हुनजे NRE अकाउंट मां खणो था हा फॉरेन एक्सचेंज में हा ऐं उनखे चाहियो था त मां वापसि जेके रुपया ॾियां हा त उनजे NRE में वञनि। हा हूअं छा थींदो आहे त बारो कंदा आहियूं त उहे NRO अकाउंट में वेंदा आहिनि, पर जेकॾहिं फॉरेन एक्सचेंज में बारोइंग चाहियो था करणु त रिज़र्व बैंक चयो आहे $2.5 लख ताईं तव्हां बिना इंट्रस्ट जे बारो करे सघो था, शर्त इहो त हू क्लोज़ रिलेटिव हुजे। न हाणे कंहिं NRI जो हिते जेको हिकिड़ो त NRO अकाउंट आहे, हिकु NRE अकाउंट आहे। बिल्कुलु। हाणे NRE अकाउंट में जेकॾहिं पैसा हुन वटि आहिनि ऐं उहे हो कंहिं रिलेटिव खे मदद जे ख़्याल खां ॾियणु चाहिनि था पिया, हिकिड़ा सम्झो 20 लख 25 लख जेका लिमिट आहे $2.5 लख हुनजे अंदरि। न उहा घुर्ज आहे, तव्हांखे फॉरेन एक्सचेंज जा पैसा खपनि या इंडियन रुपीस इंडियन रुपीस जेकॾहिं इंडियन रुपीस खपनि त बिल्कुलु काई लिमिट कान्हे। अच्छा ओके, त उहे जेकॾहिं NRE अकाउंट में त डॉलर्स हूंदा, उन मां मतिलबु जेकॾहिं ॾिए थो त वरी जॾहिं हुनखे रीपेमेंट करणी आहे उन लोन जी, त उहो कहिड़े अकाउंट में वेंदा पैसा? ॾिसो जेकॾहिं NRE अकाउंट मां हू रुपीस खणे थो, हा इंटेंशन उन फॉरेन एक्सचेंज लोन नथो खणे, बरोबर बराबरि हा आहे। NRO अकाउंट मां वो रुपीस खणे थो त जेका रीपेमेंट थींदी उहा सिर्फ़ु NRO अकाउंट में वेंदी। अच्छा, पोइ NRO अकाउंट मां हू NRI जेको पाण आहे उहो NRE अकाउंट में ट्रांसफर करे सघे थो? बिल्कुलु करे सघे थो। उन लाइ कुझु चवंदा फॉर्मेलिटीज़ आहिनि, कुझु C15 ABC फॉर्म भरणा? बिल्कुलु छा आहे जो उन में NRO अकाउंट मां असां ॾिसंदा आहियूं त अकाउंट होल्डर इनकम टैक्स भरी आहे या न भरी आहे। पहिरीं त हुनखे टैक्स लाइबिलिटी पूरी करणु खपे, बरोबर, जंहिंजे करे इनकम टैक्स डिपार्टमेंट उनजी क्लियरेंस भई कुझु सरकार जो रहियल त न आहे उहो। इहा FEMA जो कान्हे प्रोविज़न, ही इनकम टैक्स जो प्रोविज़न इहो आहे त 2 फॉर्म आहिनि, फॉर्म 15CA ऐं फॉर्म 15CB। उहे जेकॾहिं भई हिकु ऑनलाइन थिया, हिकु चार्टर्ड अकाउंटेंट ॾींदो आहे, उहे जेकॾहिं सबमिट कनि था त असांजी काई टैक्स लाइबिलिटी कान्हे। बरोबर, त पोइ तव्हां भले ट्रांसफर करे बिल्कुलु करे सघो था। अच्छा, पर हींअर रिसेंटली मूं किथे पढ़ियो पर उन में लिमिट आहे हिकिड़ी, $2.5 लख न ट्रांसफर करण जी हुनजी घणी लिमिट? $1 मिलियन साल में। इंडियन रुपीस घणा थिया साईं? $10 लख माना नियरली सम्झो 7 लख थिया, 7 करोड़ 7 करोड़ थिया न। 7 करोड़ हिकिड़े NRO अकाउंट मां NRE में विझी सघे थो। ऐं हुन सां जेको क़ाइदो लागू आहे फॉर्म C15A ऐं B जेको भरणा आहिनि। पर मूं रिसेंटली किथे पढ़ियो न ट्रांसफर जेकॾहिं हिकिड़ी ॻाल्हि NRO मां मोकिलण लाइ $10 लख आहिनि, हा, पर ट्रांसफर जे लाइ ट्रांसफर लाइ $2.5 लख आहिनि। $2.5 लख उहा उन में उहा वॾी लिमिट, उहा ई LRS जी लिमिट। ओके, साॻी। पर चवनि था त इहो जेको फॉर्मेलिटीज़ आहिनि जेके फॉर्म भरण जो, फॉर्म 15C ऐं CB था चओ न कुझु, फॉर्म 15CA ऐं फॉर्म 15CB, इहे हींअर 1 अप्रैल खां शायदि ख़तमु था कनि। CBDT सर्कुलर को इशू कयो आहे। अच्छा, उन इहो यूज़ कयो आहे LRS वर्ड। अच्छा, त जेकॾहिं LRS में आहिनि त LRS में जीअं माण्हुनि खे तकलीफ़ न थिए त इहे फॉर्म न भरियो। LRS लाइ बि थोरो असांजे दर्शकनि खे हिकिड़ो वधीक रोशनी विझो त उहो छा आहे LRS? मूं तव्हांजो लिबरलाइज़, इन जो फुल फॉर्म आहे लिबरलाइज़ रेमिटेंस स्कीम ऑफ US $250,000 फॉर रेजिडेंट इंडिविजुअल। ओके, इन मुताबिक़ अॼु तव्हांखे कंपनी हिकु खोलणी आहे ॿाहिरि, पंहिंजी कंपनी। न हीअ असां हिते उहो कीअं लागू थिए थो, सेविंग अकाउंट सां कीअं लागू थिए थो, ट्रांसफर करण लाइ बि उहो लागू आहे छा? न ट्रांसफर ॾिसो, हिन स्कीम सिर्फ़ु रेजिडेंट खे आहे। तव्हां पंहिंजे अकाउंट मां ॿाहिरि मोकिले सघो था पैसा, ॿाहिरि यूटिलाइज़ कयो, या त पंहिंजे कंहिं NRI खे गिफ्ट ॾियो। ओके, उहो थी सघे थो, उहो थी सघे थो। बाक़ी ही ख़ासि स्कीम इन करे ॾिनी वई आहे त तव्हां ॿाहिरि धंधो धाड़ी चालू कयो, तव्हां पंहिंजी कंपनी चालू कयो, जॉइंट वेंचर कयो। त माना उहा ॻाल्हि बि आहे, पर जेको NRO मां NRE में ट्रांसफर करणा आहिनि उन लाइ अञा ॿी काई क्लियरिफिकेशन कोन्हे? बिल्कुलु कान्हे, सिर्फ़ु इहे फॉर्म जेके आहिनि उहे कढिया वेंदा $2.5 लख उहो कढिया वेंदा 1 अप्रैल खां पोइ उनखे। तमामु सुठो। ॿियो थोरो सोशल लाइफ ते तव्हांजो, इहो त तव्हांजो ॾाढो
हिकिड़ो क़ाबिलियत वारो ज़िक्र आहे। सोशल लाइफ खां अॻु जेकॾहिं जेको फेमा चालू कयोसीं, हा, जंहिंमें फेमा तव्हां खे- चयो जी। त इम्पोर्टेंट नोटिफिकेशन क्या आहे। तव्हां जेके 25 नोटिफिकेशन निकितिया आहिनि, जेतोणीकि उन मां मां 25 importance- तव्हांखे नथो ॿुधायां छो, पर जेके इम्पोर्टेंट उन में आहिनि, हाणे उन में आहिनि फॉरेन करेंसी अकाउंट्स इन इंडिया। त तव्हां कहिड़ो फॉरेन करेंसी अकाउंट इंडिया में खोले सघो था, अपार्ट फ्रॉम हू त NRI खे फैसिलिटी आहे FCNR, हा, उनखे बराबरि, उहा आहे। तव्हांखे बि त हुअणु खपे न फैसिलिटी। त तव्हांजे लाइ बि अहिड़ा अकाउंट आहिनि, ॿ फॉरेन करेंसी अकाउंट आहिनि, हिकिड़ो आहे EEFC अकाउंट, EEFC जंहिंखे चवंदा आहिनि ओके। एक्सचेंज अर्नर फॉरेन करेंसी अकाउंट। ओके। अॼु तव्हां लेक्चर था ॾियणु वञो, तव्हांखे ॿाहिरि फॉरेन जा माण्हू पैसा था ॾियनि, जी। तव्हांखे $100 मिलिया, $1000 मिलिया, उहे तव्हां हिते अची उन अकाउंट में रखे सघो था। ॿियो अकाउंट आहे RFCD अकाउंट। न, उन अकाउंट में रखी करे नॉर्मल नमूने उनखे ऑपरेट करे सघूं था, कढाए सघूं था। उहो करंट अकाउंट आहे, कहिड़े नमूने में तव्हां कढायो, पर वापसि पैसा कान वेंदा रुपीस। न, रुपीस न वेंदा, पर जेकॾहिं ॿी मूंखे डॉलर्स में इनकम अचे थी, बिल्कुलु उहा उन में वेंदी, डॉलर वेंदा, डॉलर वेंदा। डॉलर वेंदा। ऐं उन में हिकिड़ो सुख जेको आहे न, अॼु तव्हांखे EFC अकाउंट आहे, तव्हांखे अॼु लंडन में हिकिड़ी ऑफिस खोलणी आहे, लाइज़न ऑफिस खोलणी आहे, तव्हां चुपचाप लाइज़न ऑफिस खोलियो, उन मां पैसा मोकिलियो, रेमिटेंसिस। इहो हिकिड़ो वॾे में वॾो फ़ाइदो आहे। हिकिड़ो मूंखे ख़बर न आहे की पब्लिक जे साम्हूं तव्हां खां पुछूं त ही मॉरिशस में कीअं माण्हू पैसा मोकिलींदा वाइट करण लाइ, कुझु उन ते रोशनी विझी सघंदा तव्हां? वाइट करण लाइ? हा, भई हितां जा 2 नंबर जा पैसा वेंदा मॉरिशस गवर्नमेंट मां, बिज़नेस खोलींदा, अहिड़ो कुझु आहे कि उफ़ा आहिनि? इहे सभु उफ़ा आहिनि, बिल्कुलु उफ़ा आहिनि, अहिड़ी काई ॻाल्हि अहिड़ी कोन्हे। काई ॻाल्हि कान्हे। जेका स्कीम आहे सा हिकिड़ी LRS स्कीम आहे, जंहिंजे मुताबिक़ मूं चयो $2.5 लख तव्हां हुते मोकिलियो था, धंधो हुते कयो था मॉरिशस मां, वरी उन अकाउंट में जेकॾहिं तव्हांखे अॼु $2.5 लख आहिनि, उहे तव्हां रीइन्वेस्ट था कयो, त वरी उन ई अकाउंट में वेंदा, बाक़ी ॿी काई ॻाल्हि न ॿी आहे। काई बिल्कुलु। ॿियो हिकिड़ो अहम सुवालु मूंखे हींअर ख़्याल में अचे थो त सम्झो हिकु NRI जेको हांगकांग में रहे थो ऐं हांगकांग में बि हुनखे इनकम आहे, त छा हितां जी इनकम ऐं उहा इनकम ॿई क्लब थींदी, कि हितां जी इनकम ते टैक्स भारतीय इनकम टैक्स जे हिसाब सां भरी वेंदी, जेके क़ाइदा कानून आहिनि? रेज़िडेंट आहे उहो, हा, हितां जो NRI हितां जो। NRI न, हितां जो न, NRI न, रेज़िडेंट। NRI था चओ या रेज़िडेंट? न, हितां जो माण्हू जेको NRI थियो आहे थियो हुते आहे। वञी सेटल थियो आहे। बिल्कुलु। त उहो जेको आहे न NRI, हुते जेका हुनजी इनकम आहे, उहा हो टैक्स सब्जेक्ट टू देयर प्रॉब्लम। हिते जेका इनकम थींदसि इंडिया में, उहा एज़ पर द इनकम न, टैक्स। माना ईअं त न आहे भई उतां जी इनकम ऐं न हितां न, बिल्कुलु सां कोई वास्तो बिल्कुलु न आहे, पर USA हा, हींअर exactly, प्रॉब्लम मां उन USA जे लाइ कुझु हींअर USA वॾी में तकलीफ़ आई आहे। बिल्कुलु, USA में उहो छा प्रॉब्लम आहे, आहे। उन लाइ थोरो न, USA हींअर ऑर्डिनेंस जेको कढियो आहे, हा, त जिते बि अमेरिकन सिटीज़न, ॾिसो हाणे NRI त इंडियन सिटीज़न आहे, इंडियन सिटीज़न थियो, पर बराबरि, जेकॾहिं PIO आहे, पर्सन ऑफ इंडियन ओरिजिन आहे, बराबरि, या हू OCI होल्डर, उतां जी उनखे सिटीज़न, उतां जी सिटीज़नशिप आहे, त जेकॾहिं उते हू USA गवर्नमेंट जेको सर्कुलर कढियो आहे हींअर ऑर्डिनेंस, त सॼी ग्लोबल इनकम हैज़ टू बी डिक्लेयर्ड टू द USA अथॉरिटीज़। त उन हिसाब सां उते टैक्स वठनि था? बिल्कुल बिल्कुल इहो वठनि। सिर्फ़ USA में आहे? हाली त USA बि कढियो आहे जहिड़े नमूने पर उहो इहो आहे त उतां जी उनखे सिटीज़नशिप आहे, आहे त पर जेकॾहिं नाहे न त उहो सेफ उनखे सेफ आहे। बिल्कुलु उनखे एप्लीकेबल कान्हे। जी जी, त बिल्कुलु। इहो सुठो थियो तव्हां इन- फेरा सां ज़िक्र कंदे इहा छाहे ॻाल्हि जो निकिती। त तव्हां ज़िक्र पियो कयो त हिते असां कहिड़ा फॉरेन एक्सचेंज जा जी हाँ, करेंसी हिते अकाउंट बि खोले था तव्हां सघूं? जीअं EFC अकाउंट ॿुधायो, ॿियो आहे RFCD अकाउंट, रेज़िडेंट फॉरेन करेंसी अकाउंट। ऐं रेज़िडेंट फॉरेन करेंसी अकाउंट ब्रैकेट में डोमेस्टिक, हीउ जेको डोमेस्टिक अकाउंट आहे, सम्झो तव्हां ॿाहिरि वञो था, जी, $10,000 पाण सां खणी, तव्हां $5,000 बचाया आहियो। हाणे सुवाल थो पैदा थिए तो त उहे $5,000 $5,000 वापसि कयूं तव्हांखे या? सरेंडर करणा आहिनि 180 ॾींहंनि में। अच्छा, उन में बि उन टाइम में लिमिट बि आहे त जेको जेकॾहिं गिफ्ट थी मिले त 7 ॾींहंनि में, गिफ्ट उतां मिले थी, उतां मिले जेकॾहिं। थी 7 ॾींहंनि में, न त ॿियो क्लास आहे 90 ॾींहं, न टोटल 180 ॾींहंनि ताईं तव्हां सेफ आहियो।
कोई प्रॉब्लम न ईंदो। न चओ था 7 ॾींहनि में डिक्लेयर हा करणो पर आहे, जेकॾहिं जेकॾहिं नथा कयो त तॾहिं 180 बैंक ॾींहं खे हा। रिज़र्व बैंक पावर्स न आहिनि त 180 ॾींहंनि ताईं तव्हां उहे पैसा वठी सघो था। हाणे ओके। तव्हां नथा चाहियो त मां बैंक में सरेंडर कयां, तव्हां $5000 चाहियो था त हमेशह मूं वटि हुजनि, त उन $5000 मां तव्हां जेकॾहिं चाहियो त घर में $2000 रखी सघो था। बाक़ी 3000 काॾे $3000 जेके आहिनि उहे काॾे कयो? से RFCD अकाउंट में विझो, डॉलर अकाउंट खोलियो, उन में व्याज मिले थो? उन में तव्हांखे व्याज न मिलंदो, पर तव्हांजी फॉरेन करेंसी सेफ रहंदी। जॾहिं ॿिए दफ़े ॿाहिरि वञो था त उन मां त उन 3000 कढाए RFCD करे कढाए या जेके घर में 2000 अथव उहे बि खणी वञी सघो था। त हर को हिंदुस्तानी पंहिंजे घर में $2000 रखी सघे थो। जंहिंजे लाइ काई बि उहे त नेचुरली जेके हूंदा त खणी विया आहियूं घुमण, खणी उन मां विया बचा आहियूं, आहिनि। या त ॾिसो ईअं बि कान्हे, खणी विया आहियो, सम्झो अॼु छोकिरी हिंदुस्तानी छोकिरी ॿाहिरि शादी ॿाहिरि करे वञे विया। थी, ॿाहिरि कोई दुबई में हुनजो मिट माइट हुनखे काई गिफ्ट थो ॾिए दिराम में हा। दुबई में, या हुनखे USA में थी हुनखे डॉलर में गिफ्ट थी मिले, उहा डॉलर हिते खणी थी अचे त उहा RFCD में रखे सघे, न पर घर में रखे त भले $2000 ताईं वधीक त उनखे उहो डिक्लेयर करणो आहे छा की $2000 मुंहिंजे घर पिया आहिनि जेके न मूंखे ज़रूरी कान्हे, कंहिंखे बि डिक्लेयर कान्हे, गिफ्ट मिली आहे या कुझु मिलियो आहे, बिल्कुलु न साईं। 2000 ताईं असांखे तव्हां कंहिंखे बि अकाउंट ॾियण जी ज़रूरत बिल्कुलु बिल्कुलु रखी सघो था। में डिक्लेयर हा करणो पर आहे, जेकॾहिं जेकॾहिं नथा कयो त तॾहिं 180 बैंक ॾींहं खे हा। रिज़र्व बैंक पावर्स न आहिनि त 180 ॾींहनि ताईं तव्हां उहे पैसा वठी सघो था। हाणे ओके। तव्हां नथा चाहियो त मां बैंक में सरेंडर कयां, तव्हां $5000 चाहियो था त हमेशह मूं वटि हुजनि, त उन $5000 मां तव्हां जेकॾहिं चाहियो त घर में $2000 रखी सघो था। बाक़ी 3000 काॾे $3000 जेके आहिनि उहे काॾे कयो? से RFCD अकाउंट में विझो, डॉलर अकाउंट खोलियो, उन में व्याज मिले थो? उन में तव्हांखे व्याज न मिलंदो, पर तव्हांजी फॉरेन करेंसी सेफ रहंदी। जॾहिं ॿिए दफ़े ॿाहिरि वञो था त उन मां त उन 3000 RFCD करे कढाए या जेके घर में 2000 अथव उहे बि खणी वञी सघो था। त हर को हिंदुस्तानी पंहिंजे घर में $2000 रखी सघे थो। जंहिंजे लाइ काई बि उहे त नेचुरली जेके हूंदा त खणी विया आहियूं घुमण, खणी उन मां विया आहियूं, बचा आहिनि। या त ॾिसो ईअं बि कान्हे, खणी विया आहियो, सम्झो अॼु छोकिरी हिंदुस्तानी छोकिरी ॿाहिरि शादी ॿाहिरि करे वञे विया। थी, ॿाहिरि कोई दुबई में हुनजो मिट माइट हुनखे काई गिफ्ट थो ॾिए दिराम में हा। दुबई में, या हुनखे USA में थी हुनखे डॉलर में गिफ्ट थी मिले, उहा डॉलर हिते खणी थी अचे त उहा RFCD में रखे सघे, न पर घर में रखे त भले $2000 ताईं वधीक त उनखे उहो डिक्लेयर करणो आहे छा की $2000 मुंहिंजे घर पिया आहिनि जेके न मूंखे गिफ्ट ज़रूरी मिलियो आहे, कान्हे, कंहिंखे बि डिक्लेयर कान्हे, गिफ्ट मिली आहे या कुझु मिलियो आहे, बिल्कुलु न साईं। 2000 ताईं असांखे तव्हां कंहिंखे बि अकाउंट ॾियण जी ज़रूरत बिल्कुलु बिल्कुलु रखी सघो था, न। ओके, बिल्कुलु रखी सघो था। मां सम्झां थो थोरो सोशल जे बारे में तव्हांजे हुन ते बि असां, छाकाणि तव्हांजो सोशल लाइफ पे ॾाढी एक्टिव रही आहे। जेका रिज़र्व बैंक सिंधी सभा आहे उहा कॾहिं स्थापन थी? उहा जॾहिं कटारिया साहिबु जॾहिं 1948 में रिज़र्व बैंक में आयो, हू साहिबु कराची में नौकिरी कंदो हो, त हुन अचणु शर्ती ॾिठो त तमामु थोरा सिंधी आहिनि, एकड़ वेकड़ वॾा ऑफिसर हुआ, 3 टोटल, कटारा साहिबु हो, वासवाणी साहिबु हो ऐं नावाणी साहिबु, 3 ऑफिसर हुआ वॾा, बाक़ी जेके हुआ 8-10 क्लार्क हुआ, त तमामु थोरा सिंधी हुआ। पोइ आस्ते आस्ते जीअं जीअं सिंधी आया तॾहिं बि हुन हिकिड़ी रिज़र्व बैंक सिंधी सभा रखी, ठाही हुई, भले पहिरियों 13 ॼणनि जी हुई। जीअं जीअं सिंधी आया सभिनी खे चवंदो त पहिरियों तव्हां रिज़र्व बैंक सिंधी सभा जो मेंबर थियो। उन वक़्तु सिर्फ़ु ₹5 वठंदा हुआसीं मेंबरशिप जा, लाइफ मेंबरशिप, वरी हर साल न वठंदा हुआसीं। उन खां पोइ 1962 ऐं 64 जे विच में जाम सिंधी भर्ती थिया, जंहिंजे करे अटिकल 571 सिंधी हुआ 1964 में। मां सम्झां थो इहा तव्हांजे जेके सरकारी अदारा आहिनि उन में वॾे में वॾी इहा ई सभा आहे। ईअं त हाणे सेंट्रल रेलवे, वेस्टर्न रेलवे
एंड बैंक ऑफ इंडिया हा, बराबरि या असांजी फूड कॉर्पोरेशन उन्हनि खे बि सिंधी सभाऊं हुयूं हुयूं पर हीअ शायदि 571 तव्हां उन वक़्तु जो आंकड़ो ॿुधायो था बराबरि। त उहा मां सम्झां थो वॾे में वॾी संस्था वॾे में वॾी संस्था आहे ऐं ॿियो हुई वेस्टर्न रेलवे जंहिंजी हलचल निकिरंदी हलचल निकिरंदी आहे ऐं असां कढंदा हुआसीं अलका। अच्छा इहे अलका मैगज़ीन ते नालो अलका कीअं रखियो वियो ॾिसो न देवताऊं जो जेको नाणो आहे कुबेर कुबेर, उहो नाणो कुबेर वटि रखंदा आहिनि। हा। कुबेर रहंदो आहे अलका नगरीअ में, छो जो अलका नगरी सोने जी नगरी रिजर्व आहे। बैंक जेका अलका नगरी हुई सम्झो त असां जिते सभिनी जा पैसा रहिया पिया असां देश जो नाणो था संभालियूं असां सही माण्हू कुबेर खे पकड़ियो आहे न साईं त इन करे असां पंहिंजे मैगज़ीन जो नालो इहो अलका रखियो। हिकु ॻाल्हि ॿी ॾिसो जीअं असां हिते अची सेटल थियासीं सिंध खां आयासीं त घणेई सभाऊं संस्थाऊं बराबरि। घणेई एसोसिएशन्स घणेई नंढियूं नंढियूं हिकिड़ियूं एकेडमीज़ घणेई बर्पा थियूं तमामु वॾा मक़सद तमामु वॾा हिकिड़ा जुनून खणी करे ऐं पोइ शौहरत जी धुंध में उहे सभु ख़तमु थी वियूं वञी करे तमामु चंद बचियूं आहिनि जिन जो कार्य बिल्कुलु सारा जोॻो आहे त मूंखे सिर्फ़ु इहा दर्शकनि खे ॼाण ॾियणी आहे त रिज़र्व बैंक जो मुख्य उद्देश्य छा हो उहे कहिड़ा मक़सद कहिड़ी भावनाऊं कहिड़ा संदेश खणी करे पब्लिक जे अॻियां आई पए या छा उन्हनि जे कटारिया साहिबु छा सोचियो त हिन मां छा फ़ाइदो थींदो समाज खे छा ॾेई सघंदासीं असां उन वक़्तु इहो सोचियोसीं त सिंधी नाटक सभिनी सिंधियुनि खे ॾेखारियूं जीअं उहा यादाश्त अचनि त असांजी ॿोलीअ में बि तमामु नाटककार आहिनि सुठा तमामु कलाकार आहिनि। ॿियो ॿोलीअ जो वधाइण लाइ ॿोलीअ खे वधाइण लाइ पंहिंजी मैगज़ीन कढंदा हुआसीं अलका जे करे। उहो त आर्टिकल्स ॿियनि खां घुराईंदा हुआसीं सभिनी वॾनि जेका अलका आहे उन में जेको कंट्रीब्यूट कंदा जेको कहाणियूं मज़मून या शाइरी या जेको कुझु बि त उहो छा सिर्फ़ु तव्हांजा मेंबर्स कंदा हुआ या ॿाहिरां घुराईंदा ॿाहिरां घुराईंदासीं मेंबरनि जो आर्टिकल सर्कुलेशन त सिर्फ़ु लिमिटेड हूंदे न तव्हांजे मेंबर्स ताईं बल्कि ॿाहिरि बि हो न ॿाहिरि जेके लेख लिखंदा हुआ उन्हनि खे मोकिलींदा हुआसीं प्लस जेके लाइब्रेरीज़ हूंदी हुयूं अच्छा लाइब्रेरीज़ खे उन्हनि खे मोकिलींदा हुआसीं जीअं अलका तव्हांखे ख़बर पवणु पर वॾे वॾो जेको उद्देश्य हो सिंधी हिक ॿिए खे मदद कनि हूअं चवंदा आहिनि न सिंधी में ॿुधी आहे पर ॿधी कान्हे इन ते मां ऑब्जेक्शन थो वठां इन इहा ग़लति ॻाल्हि आहे सिंधी सिंधीअ खे ई मदद कंदो आहे इहो मुंहिंजो ख़ासि पर्सनल अज़मूद आहे। बिल्कुलु सही था चओ मिस्टर खिलनानी साहब के सिंधीअ जी मदद कंदो इहा तव्हांजी जेका सोच आहे तमामु लासानी सोच आहे छो न कंदो असां हिकु परिवार जा आहियूं। सो मुंहिंजा दोस्तो अॼु असां खिलनानी साहब खे ॿुधो वक़्त जी तक़ाज़ा आहे न त अञा घणो ई कुझु उन्हनि खां असां पुछी सघूं था पर जेतिरो कुझु उन्हनि NRI अकाउंट्स जे लाइ NRI जे स्टेटस लाइ या फॉरेन एक्सचेंज जे लाइ रोशनी विधी आहे मां सम्झां थो उहा बि असांजे लाइ काफ़ी थींदी। दर्शक ज़रूरु उन मां लाभ पाईंदा। महिरबानी धन्यवाद।